रेडियो पाकिस्तान मिठी जी स्टेशन डायरेक्टर सन्नाउल्ला अबड़ो चयो आहे त अॼोके दौर में भी रेडियो खे वॾी अहमियत हासिल आहे ऐं ॾुहान इलाइक़नि ख़ासि तौर ते थरपारकर जे ॻोठनि जिते अख़बार या टीवी चैनल जी रसाई नाहे उते भी हर उमिरि जो माण्हू रेडियो ज़रूर ॿुधे थो। अहिड़नि ख़्यालनि जो इज़हार हुअं अॼु रेडियो पाकिस्तान में मिठी जे 19वीं सालगिरह जे मौक़े ते केक कटण वारी रस्म दौरान ॻाल्हाईंदे कयो। उहे चयो त रेडियो जो दौर कॾहिं बि ख़त्म नाहे थियणो जॾहिं रेडियो हिकु अकेडमी जी हैसियत रखे थो जितां खोड़ नाले वारा फ़नकार सदाकार ऐं कंपेयरिंग कंदड़नि सिखी करे ॿियनि फील्डुनि में पंहिंजो नालो कमायो आहे। हिन मौक़े ते ॻाल्हाईंदे रेडियो पाकिस्तान मिठी जे इंजीनियर दिलीप चयो त रेडियो पाकिस्तान मिठी पारां मुस्तक़बिल में प्रोग्रामनि में नवाण आणण समेत केतिरा ई मनसूबा जोड़िया विया आहिनि। हिन सालगिरह जे हवाले सां ॻाल्हाईंदे चयो त थरपारकर में रेडियो जो क़याम हिकु वॾो क़दम हुयो जंहिंसां मारूअड़नि खे रोज़गार सां गॾोगॾु तफ़रीह जा मौक़ा मुहैया थिया। इन मौक़े ते सालगिरह जे केक कटण जी रस्म अदा कई वई जंहिंमें रेडियो पाकिस्तान सां जुड़ियल समूरी सथ शिरकत कई। बाद में लोक फनकारा मरियम नाज़ पंहिंजे फन जो मुज़ाहिरो कयो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची